अस्सलाम वालेकुम। दो तीन सगड़ मां फौजिया जा सब खां पहिरियां हेडलाइन। मुल्क के अहम सयाही मार्ग मरी में शदीद बर्फबारी, हज़ारे सयाह फांसी पया। हंगामी सूरत हाल सबब मलकाए कोहिसार वेंदड़ रस्ता बंद कया विया। 1.25 लख खां वधीक गाड़ियूं शहर में दाख़िल थी चुकियूं। रोडन ते बदतरीन ट्रैफिक जाम, ट्रैफिक एहलकारन पारां ट्रैफिक बहाल करण जूं कोशिशूं। फांसी पियल सयाहन में ॿार, औरतूं तोड़े ॿुढड़ा शामिल। सयाहन जो चवण आहे त ॿारनि जो खीर ऐं दवाऊं बि ख़त्म थी वयूं। हुकूमत मदद करे। घरू वज़ीर शेख रशीद माण्हुनि खे अपील कई आहे त सयाह मरी ऐं गलियात जे सफ़र खां पासो कनि। मुल्क में कोरोना सबब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक हिकु ॼणो फोतिगिन जो तादाद 28,962 थी वियो। एनसीओसी जे अंगनि अखरनि मूजिब 24 कलाकनि दौरान 46,537 टेस्टूं कयूं वयूं, जिन मां कोरोना जा 1,345 नवां केस ज़ाहिर थिया, जॾहिं त 629 मरीज़नि जी हालत वेनतीअ जोगी आहे। नाज़िम जोखियो कत्ल केस में अहम अग बढ़ाई। पुलिस हतमी चालान तैयार करे वरतो। नाज़िम जोखियो कत्ल केस जो हतमी चालान 10 जनवरी ते पेश कयो वेंदो। पुलिस जे तैयार कयल हतमी चालान जी कापी धरती टीवी न्यूज़ हथ करे वरती। सीता रोड में सनावती तकरार जो सबब बनियल MBBS जी 4थे साल जी शागिर्दियाणी जो गोली लगल लाश वार्ड नंबर 7 में डॉक्टर असमत जमील जो पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। डॉक्टर असमत जमील वालिद सीता रोड थाने ते जवाबदार शमन सोलंकी ऐं संदसि पुट फैज़ सोलंकी ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदे ॼाणायो हो त दुकानदार शमन सोलंकी संदसि न्याणीअ खे ब्लैकमेल करे अकाउंट ज़रिए पैसा वठंदो रहियो आहे ऐं जाली निकाह नामो ठाराए खेसि ज़ाल करे ब्लैकमेल करे रहियो आहे। अमेरिका मिस वर्ल्ड के मुकाबले में शिरकत कंदड़ बरतानवी मॉडल लीन कलायो के मुबैना तौर शाम में पैदा थियण वीज़ा ॾियण खां इनकार करे छॾियो। 29 वरियनि जी लीना हसीना के अमेरिका में रिथियल मिस वर्ल्ड के फाइनल मुकाबले में बरतानिया की नुमाइंदगी करनी हुई, पर अमेरिका खेस वीज़ा ॾियण खां इनकार करे छॾियो। मॉडल जो चवण आहे त संदसि मुड़ुस ऐं धीउ खे अमेरिका पारां वीज़ा जारी कयो वियो, पर शाम में पैदा थियण सबब खेस वीज़ा ॾियण खां इनकार कयो वियो। ऐं 22 साल वज़ीर आज़म रहंदड़ मलेशिया के अॻूणे वज़ीर आज़म डॉक्टर महातीर मोहम्मद के इलेक्टिव मेडिकल प्रोसीजर लाइ अस्पताल दाख़िल कयो वियो। महातीर मोहम्मद के राजधानी कोलालमपुर के नेशनल हार्ट इंस्टीट्यूट दाख़िल कयो वियो। 96 वरियनि जो डॉक्टर महातीर मोहम्मद दिल के मर्ज़ जो शिकार है। संदसि पहिरीं हार्ट सर्जरी 1979 में 2007 में थी आहे।